दोस्तों इस वक्त जो है मैं चीनी शहर में एक ऐसे शॉप पर हूँ जो पूरे पाकिस्तान में मशहूर है। अगर मैं कहता हूँ कि पाकिस्तान में मशहूर है तो वाकई मशहूर है। ये इसलिए यहाँ पर मशहूर है कि इसका जो चीनी का उगम हलवा है वो इस पूरी सिंध में ख़ास तौर पर दादू और जोही के जो विज़िटर्स हैं उनको तो बखूबी अंदाज़ा है इसका कि वो कितना अच्छा है और कितना प्योर है। चीनी का उगम हलवा इवन मैं कंपेयर नहीं कर रहा, लेकिन आप अगर सेवन शरीफ के पहाड़ों पर फयाज़ के उगम हलवे की इश्तिहार देखते हैं तो आप वो भी खाएं, लेकिन फिर आप चीनी का उगम हलवा खाएं तो आपको पता चल जाएगा। तो फयाज़ का उगम हलवा लेकिन ये है अयाज़ का उगम हलवा। तो लेकिन फयाज़ और अयाज़ की अगर आप कंपैरिजन करें तो भाई हमें तो अयाज़ बहुत अच्छा लगता है। सही तव्हांजो जेको अछनी जो उगम हलवो वो मुल्का मुल्क मशहूर है। अल्हम्दुलिल्लाह कॾहिं खां पिया ठाहियो? ही अल्हम्दुलिल्लाह असां तक़रीबन 60 साल खां असांजी ही शइ जेका हलंदड़ आहे। 60 साल 60 साल खां सही। अल्हम्दुलिल्लाह हे असां पंहिंजी सिंधी गेम में तयारु शइ कंदा आहियूं। हिन बादाम पिस्ता अखरोट जो असांजे काछे जबल में हिकिड़ो पहाड़ में थींदी आहे उन में उहा शइ मिलाईंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह परे परे खां सऊदी वञे, दुबई वञे, मस्कत में वञे, अमान में वञे, अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे पाकिस्तान के कई सूबन में वञे। वाह। ओके, तो आपने सुना कि कहाँ तक जा रहा है उगम हलवा? सऊदी में जा रहा है, मस्कत में जा रहा है, दुबई में जा रहा है और पाकिस्तान तो पूरा के पूरा चारों सूबों में जा रहा है। तो ये दुकान अगर आप देखें तो इसकी डेकोरेशन इतनी हाई फाई नहीं है, क्योंकि आजकल लोग डेकोरेशन पे ज़्यादा ध्यान देते हैं, क्वालिटी पे नहीं देते। लेकिन यहाँ पर डेकोरेशन नहीं, यहाँ पर क्वालिटी जो है उसको फोकस किया गया है। अच्छा, नहीं केतिरो जेको आहे केतिरो तव्हां हीअ उगम हलवो ठाहींदा आहियो? अल्हम्दुलिल्लाह हीअं त असांजे काछे जे हिसाब सां बोर्ड जे ज़रिए सां असांजा रस्ता गुम थियल आहिनि, उनजे करे थोरो घटि। न त अल्हम्दुलिल्लाह सेल असांजी तक़रीबन माशाअल्लाह तमामु सुठे अंदाज़ में हूंदी आहे। परे परे जा माण्हू, कश्मीर जा माण्हू अचनि, मिसाल पंजाब जा अचनि, परे परे खां इंशाअल्लाह असांजी शइ जे लाइ माण्हू ईंदा आहिनि असां वटि। अच्छा, घणो जेको आहे उहो कहिड़े वक़्त में तव्हांजो जेको आहे उहो सेल थींदी आहे? सियारे जी मौसम में अक्टूबर खां पोइ, माना अक्टूबर जी माना पछाड़िनि में अक्टूबर में असांजी सेल माना पोइ जारी थींदी आहे भई मार्च मई तक। अच्छा सही। अच्छा, कुझु हिते बुज़ुर्ग बहन उन्हनि जा मेला बि थींदा आहिनि, त इन अल्हम्दुलिल्लाह इन मेलनि में बि जी असांजे गादशाह बादशाह जो मेलो थींदो आहे। हिन में तमामु असांजी सेल सुठी हूंदी आहे। हिन महीने में तक़रीबन माना वधि में वधि असांजी सेल हूंदी आहे। ईअं तो 11 महीना हो 12 महीना। अच्छा, माशाल्लाह। हा अल्हम्दुलिल्लाह सही, ज़बरदस्त। अच्छा, रेट छा हूंदो आहे तव्हांजो? ऐं जे कंपेयर कयूं दादू जे या के ॿिए माए सां? रेट अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको आहे सो माना कॾहिं माना रेट असां हाई फाई कोन कया आहिनि, को चढ़े विया आहिनि असांजा। जेके मुख़्तलिफ़ रेट आहिनि पुराणे सालनि खां वठी 600 जो किलो आहे, 800 जो किलो आहे, 1200 जो किलो आहे। अच्छा, इहो 600 800 1200 पोइ इहो मुख़्तलिफ़ आहिनि? मुख़्तलिफ़ क्वालिटियुनि जे हिसाब सां, सामान जे हिसाब सां। हिकु शइ में बादाम आहिनि, ॿियनि में मिसाल जीअं बादाम आहिनि, पिस्ता आहिनि, अखरोट आहिनि, या क्वालिटियूं आहिनि, उन हिसाब सां उन्हनि जी क्वालिटी बहितर हूंदी आहे। ही शुरू कंहिं कयो? ही शुरू असांखे अल्हम्दुलिल्लाह ॾाढे साईं खां वठी आहे। दादा साईं जो नालो? मोहम्मद बचन चंद। अच्छा, दादा साईं हिते ई रहंदा हुआ एतिरे? अल्हम्दुलिल्लाह असांजी एज जी त हुनजी पैदाइश त हुनजी आहे। कॾहिं सोचियो आहे त हितां हिन कारोबार खे अॻिते वधाए कंहिं ॿिए शहर खणी वञे? अल्हम्दुलिल्लाह एतिरो असां रहंदा माण्हू एतिरा न आहिनि जो अॻिते वधाए सघूं। अल्हम्दुलिल्लाह असांजी शइ हिते ई असां सीज़न वञी पूरा नथा थी सघूं, अॻिते हिनखे कीअं कयूं? सही। ओके जी, सो उगम हलवा तो अब मैं ही खा सकता हूँ, आपको खिला तो नहीं सकता, लेकिन यह है कि जब मैं चीनी आता हूँ, और मैं करीब कोई 8 साल के बाद अभी चीनी आया हूँ। इससे पहले 8 साल के बाद आया हूँ तो भी इसी शॉप पे आया हूँ, 8 से पहले आया था तो भी इसी शॉप पे आया था। तो जब चीनी आता हूँ तो चीनी का उगम हलवा मेरे साथ ज़रूर जाता है। और इसीलिए मैं आपको गुजारिश करता हूँ कि अगर आप कभी भी जोही तक आते हैं तो थोड़ा सा हिम्मत करके चीनी तक ज़रूर आएँ, ताकि आप चीनी का ये दिलकश और बहुत ही लजीज किस्म का उगम हलवा खा सकें और अपने लोगों के लिए भी ले जा सकें। ये ना मार्च का पवारी में ना है कि बच्चा बची हो ना।